अस्सलामुअलैकुम नाज़रीन, अमीर इसी रहे एस टीवी न्यूज़ माया खदीजा फातिमा नजर विचुता है मर्जी अपडेट थे। नाज़रीन सकरन का राजकुमार ओडी जी रिपोर्ट मौजूद दावत इस्लामी जी खिदमत के 40 साल मुकम्मल थियल ते शाह अब्दुल लतीफ़ भिटाई पार्क में इज्तिमा थियो, जंहिं में हबीबुल्लाह मदनी ॿुधायो त अमीर अल सुन्नत मौलाना मोहम्मद इलियास अतार कादरी पंहिंजे चंद साथियुनि सां गॾु सेप्टेम्बर 1981 में दावत इस्लामी जो बुनियाद रखियो। संदसि इख़लास ऐं मेहनत जे करे अॼु दुनिया में क़ाइमु आहे। दावत इस्लामी जे तहत लॉकडाउन खां वठी हेर ताईं 46,000 खां वधीक रत जूं बोतलूं थैलीसीमा जे मरीज़नि ॿारनि ऐं ॿियनि मरीज़ लाइ जमा थी चुकियूं आहिनि। 26 लख खां वधीक बरसात ऐं सैलाब मुतासिरीन जे घरनि ताईं राशन पहुचायो। सेंटर क़ाइमु कयो पियो वञे जिथे यतीम ऐं बेसहारा ॿारनि जी कफ़ालत ऐं दीनी तरबियत लाइ मदनी होम क़ाइमु कया वेंदा। इन खां अलावा मर्दनि ऐं औरतुनि खे हुनरमंद बनाइण जा इस्लामी निज़ाम मौक़े ते पार्क में स्क्रीन लगाए वीडियो लिंक ज़रिए दुनिया जे मुख़्तलिफ़ मुल्कनि मां इज्तिमा जा मंज़र ॾेखारिया विया, जंहिं में अमीर दावत इस्लामी हज़रत अल्लामा मौलाना मोहम्मद इलियास कादरी पंहिंजे 40 सालनि जी जदोजहद ते मुख़्तसर रोशनी विधी।